शहर के सुहिणो ऐं रोशन कीअं कजे। इन सोच ते टाउन कमेटी सकरन जी बिना मुक़ाबले नई चूंडिजी आयल चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह पंहिंजी ऑफिस में सकरन प्रेस क्लब समेत सहाफ़त ऐं समाजी कमनि सां लाॻापियल मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जी फ़िक्री वेह कराई, जंहिंमें मुख़्तलिफ़ पासनि ते सलाह मशवरा कराया विया। जिन राय इख़्तिलाफ़ राय जो एहतराम कंदे वेह नतीजे ते पहुती त पुछाड़ी ऐं एहतसाब जो अमल बहितरी आणे सघे थो। नशस्त ऐं आम राय उहा जुड़ी त मजमूई तौर शहर जा ॿ अहम मसइला आहिनि: गंदे पाणी ऐं सफ़ाई जो नाक़स इंतज़ाम ऐं ॿियो नाजाइज़ हद दख़लूं। जॾहिं त स्ट्रीट लाइट ते पिणु ॻाल्हि ॿोल, जंहिं ते चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह ॻाल्हाईंदे चयो त कोशिश कंदुसि त जेका ज़िमेवारी सकरन जी अवाम खे रखी आहे उन ते पूरो लहान, पर उहो तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं अवां सभु शऊरी ऐं मुतहरिक दोस्त मुंहिंजो साथ ॾींदव। मुंहिंजो वधीक चवणो हो त पुछाणो अवां कयो एहतजाब असीं कंदासीं, जंहिंसां शहर खे सुहिणो, साफ़ ऐं रोशन करे सघिजे।